पाणी जे हवाले सां जॾहिं उन रजिस्ट कयो सिंध असेंबली पंहिंजी सॼी अवाम तो ॾिसणु आयो। हिननि ते त कनि न रुॻो पशूरी करणु शोबाज़ी करणु। तव्हां ग़रीब सूबे जो माना माली तौर ते पाण वसीलनि में इलाही आहियूं, पर रुॻो हिकिड़े ठल ते माण्हू वॾी का रुॻो मुछियूं वठी हलंदो। वञी ॾिसो त उन्हनि जो ऐवाननि में 0/0 आहे। तव्हां खां सभु कुझु फुरिजे पियो अव्हांजे अखियुनि जे अॻियां। बंदरगांव वयूं, सभु वयूं, हाणे इहे पिया वञनि। उन खां पोइ अवी कहिड़ी शइ ते तव्हां एॾो कॉन्फिडेंस आंदो किथां आहे? उहो वीचारो ईसो मूसो खमीसे खे ॿुधायो त बुख ते उहो वीचारो ई हले। तंहिं करे हीअ शइ जेका आहे ऐं ज़रूरु सम्झां थी त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी लीडरशिप जेका आहे, ख़ासि करे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, उन मां असांखे इलाही उमेदूं आहिनि। उन चयो हो गुज़िरियल हफ़्ते त असांखे अहम तरीन अमेंडमेंट्स में कोन्ह था वठनि एतमाद में, ऐं उन जी नज़र ज़रूरु हूंदी, ऐं अहिड़ी का शइ ईंदी त ज़रूरु रस्ता रोक कंदो। असीं चाहियूं था त पीपल्स पार्टी खे ॿियनि खे विहारे कंसल्ट कयो। बाक़ी सूबे जी ॻाल्हि या ॿियनि शयुनि में त असीं चाहियूं था त इहे हुजनि ई न।